हाय दोस्तों, मजे में टाइट। असां अॼु घर वेठा आहियूं। अॼु सैटरडे आहे ऐं हीउ मुंहिंजो जेको पुटु आहे भीषम कुमार, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? ऐं हीउ भोजराज परदेसी आहे, मुंहिंजो नंढड़ो भाउ आहे, 5 में पढ़े थो। हाणे आयो आहे, मूं वटि ट्यूशन में पढ़ंदो आहे, पर सही आहे पंहिंजे लेवल मुताबिक़ 5 में पढ़े थो पियो। हिन खां हिकिड़ो लफ़्ज़ पुछूं था त हीउ छा थो चवे? हा, घणे में पढ़ींदो? छा नालो आहे? गुजरात। अच्छा, मूंखे ॿुधाए, हेल्थ माने? अच्छा, ग्लेन लाइन्स माने? शाबाश। हीउ भोजराज परदेसी, मुंहिंजो नंढो भाउ, ऐं हीउ मुंहिंजो पुटु भीषम कुमार आहे। जेको असां हींअर वेठा आहियूं, पंहिंजे घर आहियूं, अहिड़े ईअं असां ॾिठो त फ्री टाइम आहे, दोस्तनि सां कुझु मुखातिब थियूं ऐं ॾिसूं त भला हीउ वीडियो केतिरो फेमस थो थिए। महिरबानी तव्हांजी।